अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीन सीरियल एस टीवी न्यूज़ नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, चोर जमाली का जुम्मन लाखेटो जी रिपोर्ट मूजिब तालके जाती जिदे बादीपुर में कायम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हसन मला 8 रोड मोरी जी छत मां चापूड़ा किरण लगा। हमारा ज़बून मासूम ॿारनि जी ज़िंदगी के हर वक्त खतरो। इन हवाले से ॻोठाण एहसान मला, रफ़ीक मला, नवाज नज़ीर, अपारो जावेद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त स्कूल जी इमारत खंडर बणिजी वई आहे। 80 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि, पर उस्ताद ड्यूटी ते अचे ई नथो। सिर्फ़ हफ़्ते में हिकु भेरो अची बग़ैर ॿारनि खे पढ़ाइण जे हलियो वेंदो आहे। अहिड़ियूं शिकायतूं असां टीईओ जाती ॿियनि वसवारनि खे ॾिनियूं आहिनि, पर हिननि को बि अमल नाहे करायो। हिननि चयो त गुज़िरियल 1.5 साल खां स्कूल में पढ़ाई जो अमल बंदि हुजण करे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त स्कूल जी मरम्मत कराए फर्नीचर ॾेई स्कूल में रेगुलर उस्ताद मुक़ररु कयो वञे।